मुकाबला इंतहा सकता है पहलवान खान मोहम्मद शेरो आई पहलवान सही इरफान शाह हल सही इरफान शाह घुमाए हुए पहलवान खान मोहम्मद शेरो के पर खान मोहम्मद शेरो वरी बचा करे पहुंचे मुकाबला इंतहा सकता है ॾिसो बचातो थिए वाह 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 क्या बात है पहलवान खान मोहम्मद शेरो आई पहलवान सही इरफान शाह ये मल्ल ॾिसण बताए भाई कारीगर पहलवान अंग अखरन जा बादशाह पहलवान ॾिसो बचातो थिए साउंड ऑपरेटर जी वॾी महिरबानी मौला सी सलामत रखे क्या बात है वाह 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 अभी कपियों गालियों सफा पतू खटी अम्मा खटा कई पहलवान बाकायदा कोशिश में इन पर 117 जत में ॾिसो बचातो थिए 117 जत में वाह 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 क्या बात है ना सही ना हुआ को बतनी फैसला लिखे तारी लगे वाह वाह भाई पहलवान बाकायदा ना ये मल्ल गडे बाबा ये मल्ल गडे आओ ॾिसा पियो ये मल्ल गडे मुंहिंजा राणा खान मोहम्मद शेरा ना मल्ल गडे नारा हैदरी या अली पर मल्ल गडे आओ ॾिसा पियो आप मल पहलवान आया आओ ॾिसा पियो मल गडे आओ सफा तू खटी या मां खटा हिकड़े पासे पहलवान साईं इरफान शाह हिकड़े पासे पहलवान खान मोहम्मद शेरो वाह वाह हिकड़ो वारो ही ॿियो वारो ही टियों वारो ही चौथों वारो ही पंजों वारो मुंहिंजी दुआ आहे जेका बादल हलन पिया किन माण्हुनि मथां हला करे बादल वसन महिरबानी करे वाह वाह होशियार मुकाबला इंतहा सकता है पहलवान इरफान शाह पहलवान खान मोहम्मद शेरो ॾिसो बचा रखे वाह 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 क्या बात है मुझे गुलाम नबी साहब गुजारिश है ये बादल न वसन तो सुठो है होशियार ओ हे बादल होशियार मुकाबला इंतहा सख्त पहलवान खान मोहम्मद शेरो ऐं पहलवान हेॾा साईं इरफान शाह वाह 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 हिते हथमी फैसलो थियण वारो आहे ॾिसो बचा थो थिए पहलवान बाक़ाइदा कोशिश करे रहिया ॾिसो बचा थो थिए आवाम जी दिलि में हलचल वाह रे खान मोहम्मद शेरो वाह रे खान मोहम्मद शेरो वाह ताड़ी लगे खान मोहम्मद शेरो जी हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लगे वाह वाह साईं ॾिसो त छा थो थिए खान मोहम्मद शेरे वरी बि धक कोन ॾिनो आहे सैयद सम्झी करे ऐं तव्हां सभिनीनि सां अपील थो करियां खान मोहम्मद जे लाइ हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे ऐं खान मोहम्मद शेरे खे सभई अमीर ऐं सभई आयल असांजा महिमान ख़ासि इनाम सां नवाज़ीनि इरफान शाह कोई बात नहीं है मल्ल में ये थींदो आहे हद पे जी पहलवान रज़ाक मला ऐं पहलवान इनायतुल्लाह खास कली आई जेकी लिस्ट वही है वो काइंडली मुदा मोकली वने मौला सी सलामत रखे आई जी मोहतरम जनाब जुम्मन मांजरी जी बड़ी मेहरबानी जी मुखी असा एक दफा भी इंतहाई काबिल एहतराम मोहतरम जनाब चेयरमैन टाउन कमेटी घोड़ावारी हाजी रमजान पवार साहब के दिल की गहराइयों से खुशामदीद ऐं भलीकार चऊं था ऐं उन सां गॾोगॾु असां इंतहाई काबिल एहतराम असांजे वाइस चेयर चऊं था असां मोहतरम जो नालो वठंदुसि इंशाअल्लाह हद पे जी मुकाबला इंतहाई सकता पहलवान रज़ाक शीदी ऐं पहलवान इनायतुल्लाह खास कली